दादलगारी मां मीरपुर वेंदे नौजवान अगवा भुंग तलब कयो वियो आहे। केंजर वासी नज़ीर मारवाड़ी के धाड़ियल अगवा करे विया वारसन पारां तस्दीक कई वई आहे। धाड़ियलनि फोन करे 50 लख रुपया भुंग तलब कयो आहे। मुगवी जे भाउ कोड़ मारवाड़ी जो इहो चवणु आहे। धाड़ियल 2 ॾींहनि अंदर भुंग जी रक़म न ॾियण ते क़त्ल करण जूं धमकियूं ॾिनियूं आहिनि। एसएसपी घोटकी असांजे नौजवान खे बाज़ियाब कराए मुगवी जे वारसनि जो इहो चवणु आहे। दादलगारी मां ख़बर आहे जिथे मीरपुर वेंदे नौजवान अगवा थी वियो आहे। भुंग तलब कयो वियो। केंजर वासी नज़ीर मारवाड़ी खे धाड़ियल अगवा करे विया आहिनि। वारसनि पारां तस्दीक कई वई आहे। धाड़ियलनि फोन करे 50 लख रुपया भुंग तलब कयो आहे। मुगवी जे भाउ कोड़ो मारवाड़ी जो चवणु आहे। धाड़ियल 2 ॾींहनि अंदरि भुंग रक़म न ॾियण ते क़त्ल जूं धमकियूं ॾिनियूं आहिनि। एसएसपी घोटकी असांजे नौजवान खे बाज़ियाब कराए मुगवी जे वारसनि जो इहो चवणु आहे। इन हाल सां लाइन ते मौजूद आहे अमजद लगारी। जी अमजद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां ॿुधंदो वञा त दादलगारी वेझो ॻोठ किंजर पिताफी आहे, जितां जो रहवासी नज़ीर मारवाड़ी जेको गुज़िरियल ॾींहुं दादलगारी खां मीरपुर माछलो वञण लाइ घरां निकितो त रस्ते मां ई मुबैना तौरु गुम थी वियो। जॾहिं त गुम थियल नौजवान नज़ीर मारवाड़ी खे वारसनि मुसलसल ॻोल्हा कई पर हुननि खे न मिली सघियो। गुज़िरियल ॾींहुं राति जो वारसनि खे धाड़ियलनि पारां फ़ोन कई वई त नज़ीर असांजे कब्ज़े में आहे, सो उन्ही खे बाज़ियाबी जे लाइ अवां 50 लख रुपए जो भुंग जो बंदोबस्तु कयो। जेकॾहिं अवां 2 ॾींहनि अंदरि भुंग जी रक़म अदा न कई त उनखे असां क़त्ल करे छॾींदासीं। वारसनि जो इहो बि चवणु आहे त मुगवी नज़ीर मारवाड़ी अॻूणे सूबाई वज़ीर बारिक खान पिताफी जे चौपाए माल जे वाड़े ते मुलाज़मत बि कंदो हो, उनजे बंगले ते नौकरी बि कंदो हो। वारसनि एसएसपी घोटकी खां फौरी तौर ते धाड़ियलनि जे चंबे में फाथल नौजवान खे बाज़ियाब करण जो मुतालबो कंदे चयो आहे त घर में हिन वक़्तु फाका कशी आहे, इंतिहाई मिसकीन आहियूं, भुंग जी रक़म नथा भरे सघूं। जेकॾहिं बाज़ियाब न करायो वियो त धाड़ियल असांजे नौजवान खे क़त्ल करे छॾींदा। जी ठीकु आहे, अव्हां जी वॾी महिरबानी अमजद अपडेट करण जे